घोटकी बी सेक्शन थाने जे हद लाल पीर बेले में सरकारी ज़मीन के मामले तां बुल्ला बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो गोलियूं लॻण के नतीजे में 27 साला नौजवान असद अली बुल्लो मौके ते क़तल थी वियो, जॾहिं त अमजद ऐं अरशद बुल्लो सख़्त ज़ख़्मी थी पिया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मीरपुर माथेलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। घोटकी में बी सेक्शन थाणे जी हद लाल पीर बेले में सरकारी ज़मीन जे मामले तां बुला बिरादरी जे ॿियनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। गोलियूं लॻण जे नतीजे में 27 साला नौजवान असद अली बुल्लो मौके ते क़तल थी वियो, जॾहिं त अमजद ऐं अरशद बुल्लो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल घोटकी खणाए आई आहे। पुलिस मूजिबि त धुरियुनि में सरकारी ज़मीन तां तकरार हलंदड़ हो शाबान बुल्लो जी धुर पारां ॿी धुर मथां हथियारनि सां हमिलो कयो आहे। जी